हिक नंढी छोकरी चियो जी कहाणी ॿुधो। हूअ मच्छी मार ॻोठ जी हुई। संदसि माउ मरण वारी हुई ऐं पीउ बेवस। कर्ज़ी आया ऐं हूअ विकिणी वई समुंड खां परे कियोटो जे हिक गेशा घर में। उते छोकिरियूं बांदियूं हूंदियूं हुयूं। खेनि सेखारियो वेंदो हो त चाल ॻाल्हाइण ऐं मर्दनि खे ख़ुशि करण। चियो बि क़ैद थी वई, पर हूअ आज़ादीअ जा ख्वाब ॾिसंदी रही। उते हिक हथसू मोमो हुई, बेहद खूबसूरत पर ख़तरनाक ऐं हसद सां भरियल। हूअ चियो जी दुश्मन बणिजी वई। हिक ॾींहुं बाग़ में चियो खे हिकु महिरबान शख़्स मिलियो, चेयरमैन। हुन खेसि मिठो बर्फ़ जो गोलो ॾिनो, संदसि ॻोढ़हा उघिया ऐं नरमीअ सां ॻाल्हायो। उन लम्हे में चियो जी दुनिया बदिलजी वई। हाणे हूअ आज़ादी न, पर उन शख़्स जा ख्वाब ॾिसण लॻी। साल गुज़री विया, चियो सयोरी बणिजी वई। हुन चांहि खे शाइरीअ वांगुरु पेश करण ऐं चाल खे मौसीक़ीअ जे रिदम वांगुरु सिखियो। मर्द संदसि फिदा हूंदा हुआ, पर संदसि दिलि रुगो चेयरमैन लाइ हुई, पर मुहबत ते हुन जो अख़्तियार न हुयो। हिक ॾींहुं हिक अमीर कुराड़े हुन ते अहिड़ी त ॿोली लॻाई जो संदसि मैडम बि इनकार न करे सघी। ऐं होॾां हथसू मोमो हसद में पागल थी वई ऐं सयोरी जो कमरो बाहि में साड़े छॾियाई। रेशम ख्वाब सभु कुझु राग थी वियो। सयोरी बेघर थी वई ऐं पोइ जंग छिड़ी। कियोटो तबाह थी वियो। सयोरी हिक ॻोठ में वञी पनाह वरिती। केतिरा ई साल गुज़री विया। जॾहिं दुनिया ॿीहर संभरी, कियोटो वरी आबाद थियो। सयोरी वापसि आई ऐं ॿीहर चेयरमैन जे साम्हूं अची बीठी। हाणे हूअ उहा छोकिरी न हुई, न ई उहे ख्वाब हुया, पर हूअ औरत हुई जंहिं सॼी उमिरि ख़ामोशीअ सां इंतज़ारु कयो। हू हमेशह ॼाणींदो रहियो, ॾिसंदो रहियो ऐं परवाह कंदो रहियो, चाहे केतिरो बि वक़्तु लॻो। पर सयोरी जी मुहबत पाणीअ वांगुरु हुई, ख़ामोश, साबिर ऐं अटल, ऐं पंहिंजो रस्तो ॻोल्हींदी रही।